एड़ो विड़ो जो भेटाई तो चो तो पीउ डाडाणा पाण सूर्य सब मल्हाया। कुर्बान वजा हुसैन जे बहादुरी तो, कुर्बान वजा हुसैन जे दिलेरी तो, कुर्बान वजा हुसैन जे अज़म इरादे ता। खुदा जो कसम 72 जणो हल सामो 3000 जो लश्करा लालचूं प्या जवर। इज्जत भी मिलेगी तुझे, दौलत भी मिलेगी, मदीने के शहर की तो हुकूमत भी मिलेगी। ओ हुसैना असा सा ठही हल, यजीद सा ठही हल, इज्जत भी मिलेगी तुझे, दौलत भी मिलेगी, और मदीने के शहर की तो हुकूमत भी मिलेगी। हुसैन प्यो चवे तू तो चवी इज्जत भी मिलेगी और दौलत भी मिलेगी, पर मुझो नानो रसूलुल्लाह मुखे रात चाहिए आ, इज्जत भी मिलेगी तुझे, जन्नत भी मिलेगी। चलो सुभान अल्लाह। ओ मुझा प्यारा हुसैन, अगर तुमने जरा सा सब्र करके दिखाया तो इज्जत भी मिलेगी और जन्नत भी मिलेगी, इज्जत भी मिलेगी और जन्नत भी मिलेगी। ओ यजीदियो तवा केतरा भी डटा जो, पर मुखे नको तवा जे इज्जत जी जरूरत आ। मुखे इहाई इज्जत खोड़ा जो मुझे नाने चयो आ त हसन हुसैन जन्नत जे जवानन जा सरदार आहिनि। आई मुखे था चो दौलत भी मिलेगी, इन दौलत के मूं लतूं हणी छॾियूं हल, इन दौलत के मूं थुक हणी छॾी आ। मुखे दौलत न खपे, मुखे नाने जी जन्नत खपे। मुखे दौलत न खपे, मुखे नाने जी उम्मत खपे। अदा हुसैन विढ़ियो कैसा विढ़ियो चो नाहक सां। हुसैन नाहक सां विढ़ियो, अली वरी नाहक सां ठाह करे वेही रही। कुछ शर्म कर, कुछ हया कर, कुछ हैदरी सदाईंदे बुढ़ी मर, कुछ मुंहिंजा दोस्त पाण खे हैदर जो हबदार चवाईंदे खड में वञी किर। अरे अलीअ जी गिला थो करी, पुट जेको आहे सिर वढाए थो, 72 ॼणा कटाए थो, पंहिंजी जान ते 72 तीर नेज़ा भेला समझे थो। अली तो चवे जेकॾहिं अबू बकर नाहक ते हुजे हा मां बि विढ़ा हा, उमर नाहक ते हुजे हा मां बि विढ़ा हा, उस्मान नाहक ते हुजे हा मां बि अली विढ़ा हा, पर टई मुंहिंजे मुहम्मद करीम जा सच्चा गुलाम हा। मां अली बि टिनीअ सां ठाह कयो आ। अलीअ जो ठाह ॿुधाए थो त टई यार हक़ ते हुया। मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, मिठे मुहम्मद जा चारई यार दिली, अबा बकरो उमर उस्मानो अली, मिठे मुहम्मद जा। खुदा पाक जो कसम आ, अलीअ जे रविये मां साबित आ त ये नाहक ते कोन हा, जे नाहक ते हुजनि हा त अली ज़रूर विढ़े हा। हे वरी छा कंदा, अली साईं नाहक ते पे समझा, पर अली कंदो हो तकियो। छा कंदो हो? तकियो। तकियो माना ज़ाहिर में हिकिड़ी, दिल में ॿी। तकियो माना डिॼंदो हो। खुदा जो कसम आ, अली डिॼण वारो आहे ई कोन को। अबा सुन्नी तो चवे अली डिॼण वारो नाहे, मवाली तो चवे अली डिॼी वियो। सच ॿुधाए, तारीफ़ सुन्नी तो करे या मवाली तो करे? ॾाढे खुली छो था चओ? तव्हां बि डिॼो पिया, सुभाणे कंहिं रस्ते सां लॻंदासीं मथां को अॻु फिरी अचे। अड़े तो बि कंधु पेलो जो, मुंहिंजा दोस्त भली हड़ रसे त कावड़जी वञनि, सॼो जहान मुंहिंजे महबूब जे ॾाढो त सुरखुरो थिए। मां तोखे चवां थो त अली बहादुर या डिॼड़ो आहे। दिल खोले चो, अली बहादुर या डिॼड़ो आहे। अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही शेर खुदा मालूम होता है, जिसे देखो वही शेर खुदा मालूम होता है। सभई दिल खोले चो अली बहादुर, चो अली। या गाली गलत आ त नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत अली के मोकिलियो त अबू बकर खे वञी हटाए ऐं तूं हुन जी जाइ ते वेह। इहा जी ॻाल्हि कूड़ी आ, कूड़ी आ, कूड़ी आ। हिकिड़ी ॻाल्हि आहे, ॿी ॻाल्हि कहिड़ी ॿुधो वरी छा चवंदा हल त नबी जॾहिं बुरको मटायो त नबी जे बुरके मटाइण खां पोइ सभु फिरी विया, टे वञी बचा।
अली तो हुई हुयो, पर हिकिड़ो बिलाल, ॿियो सलमान, टियों मिकदाद, बस ये टे बचा। ॿियो नबी जो अहल बैत हो, अली हो, हसन हो, हुसैन हो, बस ये हा, बाक़ी ॿिया सभु फिरी आ। बेली खुदा जे वास्ते ओ सोने साईं शाह सैयद हुसैन शाह जा मुरीद हो, ओ साईं शमसुद्दीन शाह जा मुरीद हो। मां तव्हां खां पुछां थो मुंहिंजा दोस्तो, साईं जे बुरके मटाइण खां पोइ तव्हां फिरंदव या अञा पक्का थींदव? ॾाढे त चओ, जे मुर्शिद जो फैज़ पक्को आ त साईं जे बुरके मटाइण खां पोइ मुरीद बि पक्को आ, पर जे साईं जो फैज़ कच्चो आ त पोइ भली मुरीद फिरे। पर मां थो चवां, न साईं साणे हुसैन शाह जो फैज़ कच्चो आ, न साईं सैयद शमसुद्दीन शाह जो फैज़ कच्चो आ, न मुंहिंजे मोहम्मद करीम जो फैज़ कच्चो आ। केर बि कोन फिरियो हो। जेके 1.25 लख गॾु हा, ख़ुदा जो कसम आ, अॼु बि मोहम्मद करीम जा किरोड़े मञण वारा मौजूद आहिनि। आहिनि या न आहिनि? 1.25 लख मुंहिंजे हबीब सां रुगो हज ते गॾु हा। काथे गॾु हा था चओ? पर सभु त हज ते कोन ईंदा आहिनि न। ग़रीब बि पंहिंजे घरनि में हूंदा आहिनि, बीमार बि घरनि में हूंदा आहिनि, औरतूं बि घरनि में हूंदियूं आहिनि, नंढड़ा ॿार बि घरनि में ईंदा आहिनि, सभु त हज ते बि कोन ईंदा आहिनि। हिन साल भला 20 लख विया, बसि रुगो मुस्लमान हे छा हज ते 20 लख विया, किरोड़े मुस्लमान ॿिया आहिनि। 1,25,000 मुस्तफ़ा सां सहाबा हज ते गॾु हा, पर ॿिया बि लखे मुस्तफ़ा जा सहाबा मौजूद हा। अॼु बि मोहम्मद करीम जी उम्मत जा लखे मौजूद आहिनि। रुगो ताल के फैज़गंज में सुन्नत जमात वारा गण 1.25 लख खां घणा आहिनि। चओ अल्हम्दुलिल्लाह, चओ अल्हम्दुलिल्लाह। इहो चवण ई ग़लति आहे त फिरी या 3 वञी बचा। इहा तूं मुंहिंजे नबी करीम जी तारीफ़ कोन थो करे। होॾो अलीअ जी गिला त कमज़ोर आहे, हेॾो वरी नबीअ जी गिला त नबीअ जो फैज़ कचो हो जो वफ़ात खां पोइ 3 बचा। असहाबनि जो ईमान हो त मोहम्मद करीम ज़िंदा। साईं वारी दरगाह ते मूं तव्हांखे ॿुधायो, वरी ॿुधायांव त सबक़ु ताज़ो थी वञेव। यादि कंदो अलाए विसारींदव? मूं तव्हांखे ॿुधायो, तव्हांखे घणो करे यादि हूंदो, बयानु कयां, तव्हां ॿुधो यादि थी वेंदो। अल्लाह पाक जॾहिं मुंहिंजे महबूब करीम जे रूह मुबारक खे हुकुम कयो, ओ मलाइको मुंहिंजे हबीब जो रूह वठी अचो। मलाइक मुंहिंजे हबीब जो रूह वठी ख़ुदा जी दरबार में पहुता। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। जब ख़ुदा जी दरबार में मुंहिंजे हबीब जो रूह पहुतो त अल्लाह ताला मलाइकनि खे चयो त मलाइको, हाणे मुंहिंजे हबीब जे रूह जी जाइ वञी ॻोल्हियो, जहिड़ी जाइ मुस्तफ़ा जे शान जे लाइक़ु हुजे। अदा खमीस पाइबी आहे कुल्हनि में, पटको किथे रखिबो आहे? ॾाढे ॻाल्हायो, पटको वियो मुल्क मां। हीअ खणी नज़र कयां थो त को 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 उड़ियो थिड़ियो आहे, बाक़ी थियो ख़ैर। अल्लाह शल पटका नसीब करे। चओ आमीन। मुंहिंजे नबी सही फरमायो आहे त पटको मुंहिंजे उम्मत जो ताज आहे। सरकार फरमाइनि था, जेसीं ताईं मुंहिंजा उम्मती पटको ॿधंदा तेसीं ताईं हुननि जी इज़त हूंदी। जॾहिं मुंहिंजे उम्मत पटका फिटी कया, हुननि जी इज़त ख़तम थी वेंदी। अल्लाह ताला करे शल सभई पटका ॿधूं। चओ आमीन। मुंहिंजे हबीब करीम फरमायो, अकेली निमाज़ पढ़, टोपी पाए, रूमाल पाए, तोखे हिकिड़ी निमाज़ जो सवाब, पर पटको ॿधी निमाज़ पढ़, मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो तोखे 70 निमाज़ जो सवाब। मुस्तफ़ा फरमाइनि था, जॾहिं बदर जे मैदान में मलाइक मां मोहम्मद करीम जे मदद जे लाइ आया त मलाइकनि खे बि मथे में पटका ॿधला। मुंहिंजा दोस्तो, पटके खे न छॾण जी कोशिशि कयो। तव्हां ते त मयार कान्हे, मौलवी छॾे ॾिनो आहे। उड़ियो छुड़ियो को मौलवी ॿधे त ॿधे, न त पटको वियो हलियो। अल्लाह ताला शल पंहिंजे हबीब जे सदके, हबीब जे सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। चओ आमीन। मां जंहिं न पटके वारे खे ॾिसंदो आहियां, हियां ठरी पवंदो आहे। चवां अल्हम्दुलिल्लाह, अञा बि मुंहिंजे महबूब जा ग़ुलाम आहिनि जेके पटको ॿधनि था पिया। सभई चओ सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। पटके जी करामत तव्हांखे ॿुधायां। जेके नथा ॿधनि न, उहे बि मजबूर हूंदा आहिनि। अबा जेकॾहिं को हाफ़िज़ थींदो, उनखे टोपी पाराईंदा हो या पटको ॿधाईंदा हो? ॻाल्हायो भला। इहा बि खणी छॾियो, तव्हां चवंदो मुलनि वारी ॻाल्हि आहे, मुलनि वारी। पर भला जेकॾहिं को वॾेरो मरी पए ऐं उनजे पुट खे पटको ॿधायो, गादीअ ते वेहारियो, सजादा नशीन कयो, यार चङो मुड़सी जी,
तो उनके पटको बधाईंदा हो या टोपी पाराईंदा हो? मालूम थियो तो पटको अहिड़ी शइ आहे जो वॾे रब जे लाइ पटके जा मोहताज आहिनि। चओ सुभान अल्लाह। हाजी सफ़र मुंहिंजे लाइ चङो कयो आहे, अबा तोखे अलाह वधाईंदो, जन ॾिनो तनखे बि अलाह वधाईंदो। हाजी सफ़र खे मूं चयो कोन, मतां चओ था अधो अधो हूंदा पाण में। हाजी वञी को कमु कर त अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो, ईअं त कोन्हे न हाजी। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मलाइको जी मुंहिंजा रब मुंहिंजे हबीब जो रूह अहिड़ी जाइ ते रखो जहिड़ी जाइ जो मुंहिंजे हबीब जो रूह लाइक़ु आहे। मलाइकनि चयो मौला भला मोकल ॾे, असां तुंहिंजी सारी खुदाई ॻोल्हे अचूं त काथे सोने जो रूह रखूं? मके में रखूं, मदीने में रखूं, अर्श ते रखूं, लोह महफूज में रखूं, काबतुल्लाह जे अंदर रखूं? तुंहिंजे नबीअ जे रूह जे लाइक़ु जेका जाइ हुजे असांखे मोकल ॾे त असां ॻोल्हियूं। चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला चओ तव्हांखे मोकल आहे, वञी ॻोल्हियो। खुदा जो कसम आहे, 7 ज़मीनूं 7 आसमान, खुदा जो अर्श, ला मकान तई मलाइक ॻोल्हे ॻोल्हे मोटी आया। अल्लाह पाक जे ज़ात खे अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला तुंहिंजे हबीब जे रूह जे रखण जी जाइ असांखां लभे ई कान थी। हिकिड़ी जाइ लधी तसे जे करे चवीं त उते रखूं। चओ सुभान अल्लाह। मूं वारो शागिर्द घड़ी घड़ी थो किताब खणी अचे, ये मकतूबात शरीफा हजरत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जी सभई। चओ सुभान अल्लाह। पीर सईं जा ख़त मुंहिंजा अदा रुगो ख़त न आहिनि, पर हिन में इहो बि लिखियल आहे त क़ादरी सिलसिलो कितां शुरू थियो। क़ादरी सिलसिले जो सरवाण केरु आहे? सिंध में क़ादरी सिलसिलो कहिड़ी तारीख़ ते आयो ऐं क़ादरी सिलसिले जो फैज़ ऐं बरकतूं कहिड़ियूं आहिनि? अहिड़े तरीक़े सां नक्शबंदी सिलसिलो, सहरवर्दी सिलसिलो, चिश्ती सिलसिलो, इहे सभु अल्लाह वारनि जूं हिन में ॻाल्हियूं आहिनि। पढ़ंदो त इंशाअल्लाह ताला तव्हांजो ईमान ताज़ो थींदो। चओ सुभान अल्लाह। ॿियो ही किताब आहे हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी मलफूज़ात जा अहिड़ा 2 हिस्सा आहिनि। 2 जहिड़ो ही हिकिड़ो आहे न, अहिड़ा 2 हिस्सा आहिनि मलफूज़ा शरीफ़ जा। जे मलफूज़ा शरीफ साईं सोने हाजी हुसैन शाह जी छपराई असांजे मोहतरम मौलाना गुलाम रसूल अल्लाह ख़ुशि रखेसि साईं जा मलफूज़ा छपाई, पढ़बो आहे त ईमान ताज़ो थींदो आहे। चओ सुभान अल्लाह। त अहिड़े तरीक़े सां हज़रत रोज़े धणी जी मलफूज़ात अहिड़ा 2 हिस्सा आहे 2। पर मुंहिंजो भाउ आहे डॉक्टर नज़र हुसैन, उन चयो त हेॾो किताब केरु पढ़ंदो? इन किताब मां मुख़्तसर ॻाल्हियूं जेके अल्लाह वारे जे ज़ुबान मां निकितियूं उहे गॾु कयां त जे हिकिड़े कलाक में सभु को पढ़ी वञे। 2 जिल्द हिन नंढड़े किताब में हर। हिकु 2 ॻाल्हि तोखे ॿुधायां मुंहिंजा दोस्त, ॿुधजां तोखे ख़बर पइजी वञे अल्लाह जे वलीअ जो छा चवणु आहे। ख़ुदा जो वली तो चवे निस्बत वारे मुरीद जी निशानी इहा आहे जो जिथे बि हुजे त पंहिंजे पीर भाईअ खे सुञाणे ऐं पंहिंजे पीर भाईअ खे ॾिसी हुन जी दिलि छिकी खाए। ॿियो कौल आहे त मुरीद जेकॾहिं पंहिंजे मुर्शिद खे पंहिंजे वेसाह में वली कामिल ॼाणंदो त उनखे बि फ़ाइदो पवंदो, पर जेकॾहिं पंहिंजे मुर्शिद खे वली कामिल न ॼाणंदो त हुनखे फ़ाइदो कोन पवंदो। हज़रत रोज़े धणी फरमाए थो मुरीद खे उहो फैज़ मिलंदो आहे जेको पंहिंजे मुर्शिद में वेसाह रखंदो आहे। अॻिते फरमाए थो त मुरीद खे घुर्जे त गैरुल्लाह खां मुंहुं मटे पंहिंजे दिलि खे रुगो अल्लाह ॾांहुं मुतवजो रखे। ईअं न करे जो कॾहिं ख़ुदा ताला जी तलब में मशगूल थिए, कॾहिं वरी दुनिया जे शुगल में मशगूल रहे। अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं अल्लाह जे वलीअ जूं हिन में लिखियलूं आहिनि। मुंहिंजा अदा हिकिड़े कलाक में पढ़ंदे तुंहिंजे रूहानियत खे अलाह से फैज़ ॾींदो। नंढड़ो किताब आहे, पढ़ अल्लाह वारनि जूं ॻाल्हियूं बेड़ा पार थी वेंदा। चओ सुभान अल्लाह। हे किताब आहे जेको मां हाणे हिन रमज़ान में लिखियो आहे। चओ सुभान अल्लाह। ताज़ो लिखिजी आयो आहे, अॻु में कोन छपियो आहे। हिन किताब में रसूलुल्लाह जे इल्म ग़ैब जो बयान आहे। सभई चओ सुभान अल्लाह।
जैके खपे त कुरान ऐं हदीस जे रोशनी में समझे त नबी जो इल्म गायब छा है वो ही किताब पढ़े इंशाअल्लाह ताला कुरान हदीस जे रोशनी में रसूलुल्लाह जे इल्म गायब जो पतो पइजी सभई चो सुभान अल्लाह। ऐं हे ॿियो किताब आहे जंहिंजो नालो आहे सुता उथी जाग, चओ सुभान अल्लाह, ॾाढो चओ सुभान अल्लाह। हिकिड़ो बुजुर्ग हो जंहिंजो नालो हो अल्लामा इब्न हजर अस्कलानी, उन्हीं किताब लिखियो आहे अरबी में, 2 शयूं 3 शयूं 4 शयूं 5 शयूं मिसाल मां तव्हांखे हिन मां ॿुधायां। बुजुर्ग लिखियो अरबी में आहे पर उनखे असां वरी सिंधी में शाया कयो आहे। बुजुर्ग फरमाए तो हजरत अली जो फरमान आ त इंसान जे लाइ दुनिया नेमतुन सां इस्लाम जी नेमत काफ़ी आ। नंबर 2 शुगलन मां सिर्फ अल्लाह ताला जी इबादत में मशगूल हुजण काफ़ी आ। टी ॻाल्हि हजरत अली फरमाए थो इबरत जे लाइ रोज़ानो मौत जो वाक़ियो थियणु इंसान जे लाइ काफ़ी आ। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जो उनखे नाशुक्रिया जे करे ढल ॾिनी वेंदी आ। नंबर 2 केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी तारीफ़ ते ख़ुशि थींदा आहिनि ऐं फितने में पइजी वेंदा आहिनि। टी ॻाल्हि आहे जेके पंहिंजी तारीफ़ केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके बद अमालनि ते पर्दो विझियो वेंदो आहे त उहे धोखो खाई ख़ुशि थींदा आहिनि। पर जंहिंखे जन्नत खपे उनखे छा करणु खपे? अचो त रसूलुल्लाह जी हदीस ॿुधायां। बुज़ुर्ग लखुसि नालो मुनब्बहात, पर सिंधीअ में हुनजी माना है सुता उथी जाग। ही भी नंढड़ो किताब आहे जेको पढ़ंदो इंशाअल्लाह ताला हुनजा बेड़ा पार थी वेंदा। उन खां सवाइ ॿिया बि मुंहिंजा 2 किताब आहिनि। सैफ़े सिकंदरिया वहाबिन जे रद में लिखियल आहे। 25 साल थी विया आहिनि अॼु ताईं वहाबी जवाब न ॾेई सघिया आहिनि। ही वरी सदे सिकंदरिया, हीअ बि मुंहिंजा दोस्तो वहाबिन जे लाइ टप आहे। अॼु ताईं कंहिंखे ताक़त न आहे जो कंहिं मुंहिंजा दोस्त जवाब ॾिनो हुजे। दुआ खां पोइ इहे किताब वठो या हाणे वठो इंशाअल्लाह ताला। जंहिंजे घर में किताब हूंदा तंहिंजा बेड़ा पार। ॻाल्हि पे कनि मलाइकनि चओ मौला हिकिड़ी जाइ आहे तुंहिंजे हबीब जे रूह रखण जी, चओ सुभान अल्लाह। हिकिड़ी जाइ आहे मुंहिंजा मौला तुंहिंजे नबीअ जो रूह असां खणी आया आहियूं, पूरी दुनिया घुमिया आहियूं पर हिकिड़ी जाइ आहे जिथे हुकुम कर त तुंहिंजे नबीअ जो रूह रखो, ॿी जाइ आहे ई कान। अल्लाह ताला खे ख़बर आहे त उहा कहिड़ी जाइ आहे या अल्लाह खे ख़बर कान्हे? ॾाढे ॻाल्हायो। अल्लाह ताला खे ख़बर आहे त उहा कहिड़ी जाइ आहे पर वरी बि मलाइकनि खां पुछाई ॿुधायो मलाइक उहा कहिड़ी जाइ आहे? मलाइक चवण लॻा या अल्लाह तुंहिंजे नबीअ जे रूह जे रखण जी जाइ वरी साॻो तुंहिंजे नबीअ जे जिस्म मुबारक आहे, ॿी का जाइ कान्हे। अल्लाह ताला फरमायो वरी इन रूह खे फेराए मुंहिंजे महबूब जे जिस्म में रखी छॾियो। मलाइकनि वरी उहो साॻो रूह मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जे रूह मुबारक जिस्म में रखियो आहे। उन जिस्म में अचण जे करे मुंहिंजो महबूब करीम अॼु बि ज़िंदा आहे। भला जे साॻी जाइ ते रब रखियो त कढियई छो? इन जे करे जो अल्लाह जो वाइदो हो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। त मुंहिंजा दोस्त अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो कयो, महबूब जो रूह कढियई, वरी महबूब जे रूह खे मोटाए रसूलुल्लाह जे जिस्म में आंदई। अॼु बि असांजो अक़ीदो आहे मुहम्मद रसूलुल्लाह ज़िंदा नबी आहे। छा ख़्याल आहे असांजो नबी? ॾाढो असांजो नबी। तॾहिं आशिक चयो तू जिंदा है वल्ला, तू जिंदा है वल्ला, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु बि मुंहिंजे मोहम्मद करीम जो फैज़ आहे। जेके चवनि था 3 ॼणा वञी बचा उहे कूड़ था ॻाल्हाइनि। ख़ुदा जो कसम आहे क़यामत ताईं मोहम्मद रसूलुल्लाह जो फैज़ हलंदो। अब तव्हां में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वारा केतिरा हथ त मथे खणो? सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तव्हां बि चओ सुभान अल्लाह। सोने साईं हाजी शमसुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह जे आस्थाने ते अॼु बि हज़ारे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारा मौजूद आहिनि। हे त सोने साईं हाजी शमसुद्दीन शाह जो फैज़ आहे। ख़ुदा जो कसम आहे मुहम्मद रसूलुल्लाह जे फैज़ जी हद ई कान्हे का। इंशाअल्लाह ताला मुझे हबीब जो फैज़ क़यामत ताईं चओ जारी हूंदो। ज़ोर सां चओ क़यामत ताईं। मां तव्हां खां पुछां थो ही जेके हज ते विया 20 लख इहे रसूलुल्लाह जा ग़ुलाम हुया या न हुया? ॾाढे ॻाल्हि आहे।
हर गोठ में मस्जिदुन में नमाजूं पढ़न था, मस्जिदूं आबाद, मदरसा आबाद, दरगाहूं आबाद, रोजा आबाद, मुसलमाननि जा घर आबाद, 24 कलाक कुरान जी तिलावत थी हले। खुदा जो कसम आहे, मुंहिंजे मोहम्मद अरबी अहिड़ो वण पोखियो आहे, अहिड़ो वण पोखियो आहे जो क़यामत ताईं फर पियो झलींदो। घर त उन्हनि जा बर्बाद जन खे जुमो नसीब न आहे। हाजी सफ़र हा या न, जन खे जुमो नसीब न आहे, जंहिंजूं जुमे जे ॾिहाड़े मस्जिदूं गैराबाद। ओ मवाली तोखे दावत थो ॾियां, अॼु बि अचो, तूं पंहिंजा मकान बि ॾिस, अहले सुन्नत जा दरगाह बि ॾिस, तूं पंहिंजा मकान बि ॾिस, अहले सुन्नत जमात जूं मस्जिदूं बि ॾिस। खुदा कंदो दस्तगीर जे मुरीदनि जूं मस्जिदूं क़यामत ताईं आबाद हूंदियूं। दस्तगीर जा मुरीद आहियो या न? सोने दस्तगीर खे मञो था या न? मञजो सियारे जी रात डिघी आहे, मथां तकलीफ़ अचेव। मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, चओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आ, दर खोड़ मगर दस्तगीर लया, दर खोड़ मगर दस्तगीर लया। हज़रत गौस पाक ते जंहिंखे भरवस हुआ सो मथे खणे हाणे हेॾे ॾियारियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे कसीदे गौसिया में चयो आहे त अल्लाह जा वली सभु भला, चओ चओ ॾाढे चओ। पीरान पीर चयो तो अल्लाह जा वली सभु भला। पाण फरमाइनि था पर ख़ुदा जो कसम आहे, ॿियनि सभिनी वलियनि जा पखी बोले 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 चुप थी वेंदा, पर मां अब्दुल कादिर जीलानी जो पखी क़यामत ताईं पियो बोलींदो। चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, को ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। खुदा पाक जो कसम आहे, जे बगदाद जे शहनशाह सोहणे अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ ख़त्म कोन थो थिए त मुंहिंजे मोहम्मद अरबीअ जो फैज़ छो ख़त्म थींदो? अदा सोहणे पीरान पीर जो फैज़ ख़त्म आहे? ॾाढे त चओ, ज़ोर सां त चओ। अॼु ताईं बि फैज़ जारी आहे, अॼु ताईं न बलक मोजो ताईं माना क़यामत ताईं जारी हूंदो न साईं। अफ़सोस न आहे तुंहिंजे हाल ते। अड़े जॾहिं पीरान पीर जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जो बचड़ो आहे, उन्हीअ जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे, छा मुहम्मद रसूलुल्लाह जो फैज़ न हूंदो? यकीनन जेको पीरान पीर जो फैज़ आहे सो मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ आहे, जेको अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ आहे सो मुंहिंजे रसूलुल्लाह जो फैज़ आहे। असांजे सिंध में हिकिड़ो वॾो आलिम थी गुज़रियो आहे, उनजी हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे तरी आई आहे दिमाग़ में, जे इजाज़त जो त ॿुधायां। ॿुधंदा? हाणे 2:30 बि थियनि पिया, निमाज़ जो टाइम हाणे सोढ़ो पियो थिए, पर ॻाल्हि हीअ ॿुधायां, पोइ जे तव्हां ॿुधंदो त अञा ॿुधाईंदोसां। उन्ही बुज़ुर्ग जो नालो अथव हज़रत मौलाना हाजी हकीम फ़कीरुल्लाह अलवी। चओ सुभान अल्लाह। बुज़ुर्ग असुल अफ़गानिस्तान जो आहे। किथां जो आहे? असुल किथां जो आहे बाबा? अफ़गानिस्तान जो आहे, पर बुज़ुर्ग अची शिकारपुर में रहियो। हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ॿुधो अथव? हाय हाय, मदीने थो वञे, सरकार जे रोज़े ते थो चवे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, त अंदरों आवाज़ थो मिले वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम। ॿिया बि मोहम्मद हाशिम बीठा हा, उन्हनि चयो त इहो जवाबु मां मोहम्मद हाशिम खे मिलियो आहे। सभिनी चयो त भला वरी बि हर था चऊं, सभिनी गॾिजी चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। तूं बि चओ त मन मदीने वञे, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। जीअं जो ॿियो दफ़ो सभिनी गॾिजी चयो त रोज़े मां जवाबु मिलियो वालेकुम सलाम मोहम्मद हाशिम ठठवी।
माना मोहम्मद हाशिम त ॿिया बि आहिनि पर ही वालेकुम सलाम जो जवाबु ठटे नगर वारे मोहम्मद हाशिम खे थो ॼामे। एॾो वॾो आलिम हो, आशिक़े रसूल हो ऐं हाजी फ़कीरुल्लाह उन्ही जो शागिर्द हो। हाजी फ़कीरुल्लाह उन्ही जो, पर फ़कीरुल्लाह जो इल्मु केॾो हो वरी इहा तोखे ॿुधायां उन जे शागिर्द जी ॻाल्हि ॿुधायां। तव्हां सभिनी खे ख़बर आहे तव्हांजो पाड़ेसरी हज़रत पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी, चओ सुभान अल्लाह। पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी अब्दुल कादिर जीलानी खां पोइ ॿियो शख़्स आहे रमज़ान में पीरान पीर बि अमर जो खीर कोन पीतो त मुंहिंजा दोस्त रमज़ान में पीर सई मोहम्मद राशिद बि अमर जो खीर कोन पीतो। उहो पीर सई मोहम्मद राशिद हज़रत फ़कीरुल्लाह जो शागिर्द आहे। कंहिंजो शागिर्द आहे? हाजी फ़कीरुल्लाह अलवी जो शागिर्द आहे। शिकारपुर में उन्ही जे मदरसे में इब्तिदा में पढ़ियो आहे। अंदाज़ो कर त रोज़े धणी जहिड़ो जवान जंहिंजो शागिर्द हुजे उहो केॾो वॾो आलिम हूंदो। उन्ही बुज़ुर्ग हिकिड़ो किताब लिखियो आहे। किताब में लिखे थो त मुंहिंजो रसूलुल्लाह जॾहिं मेराज वारी राति मेराज ते वियो, चओ सुभान अल्लाह। नबी करीम जॾहिं अर्श ते पहुता, चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। जॾहिं मुंहिंजो नबी अर्श ते पहुतो त मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो मंज़र ॾेखारियो, नज़ारो ॾेखारियो। महबूब अर्श ते बीठो आहे। अञा जो निहारे त ॿ हिकिड़ा कबूतर आहिनि जेके नूरानी मथे उॾाणा था वञनि पिया। हिकिड़ो कबूतर उॾामी 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 अर्श जे ॿाहिरां जेका दीवार हुई उन नूरानी दीवार जे कुंगरे ते वञी वेठो ऐं ॿियो कबूतर अञा मथे पियो वञे। चओ ॿियो कबूतर अञा मथे पियो वञे। मुझे महबूब खुदा के अर्ज़ को या इलाहुल आलमीन ये हिन जाइ ते हिकिड़ो तूं ॿियो मां टियों त केरु बि कोन्हे। हे नूरानी कबूतर किथां आया? हिकिड़ो वरी अर्श जे कुंगरे ते वेठो आहे, ॿियो अञा मथे थो वञे पियो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक फरमायो ओ मुंहिंजा मोहम्मद अरबी इहे तुंहिंजे उम्मत जे वलियनि जा रूह आहिनि। हिकिड़े जो नालो आहे ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जेको उडरी उडरी वञी वेही रहियो आहे ऐं ॿियो जेको अञा मथे पियो वञे इहो तुंहिंजे बचड़े अब्दुल कादिर जीलानी जो रूह आहे। इन्हीअ जी हद सभिनी खां मथे आहे। ॿियो वॾी वञी उॾाणो उॾाणो थी वेही रहियो आहे पर अब्दुल कादिर जीलानी जी अञा मंज़िल मथे आहे। हाजी फ़कीरुल्लाह ॻाल्हि थो करे त मुंहिंजे रसूलुल्लाह जे सदके पीरान पीर जे फैज़ जी हद आहे ई कान। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पोइ अॻिते हलां। 2-3 साल अॻु में मूं हिते या तकीर कई, जागो था, मूंखे यादि आहे। पोइ तव्हांजे पाड़े में हिकिड़ो मुला आहे, छिते खाधो। ॻाल्हि थो करे त मुंहिंजे रसूलुल्लाह जे सदके पीरान पीर जे फैज़ जी हद आहे ई कान। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पोइ अॻिते हलां। 2-3 साल अॻु में मूं हिते या तकीर कई, जागो था, मूंखे यादि आहे। पोइ तव्हांजे पाड़े में हिकिड़ो मुला आहे, छिते खाधो। छिते खाधो चवांसि न बा, जंहिंजो पीउ सुनी, माउ सुनी, ॾाॾो सुनी, ॾाॾी सुनी, नानो सुनी, नानी सुनी, काथे वेंदा हुआ मटियूं भरींदा हुआ साईं हैदर शाह हक़ानी जो। ओ निम वारे बुज़ुर्ग जो चओ सुभान अल्लाह। उन हैदर शाह हक़ानी जी करामत मशहूर आहे। कहिड़ी? माण्हू फैज़गंज मां निकिरंदा हुआ पंहिंजे मुर्शिद जे दरगाह ते वेंदा हुआ। हिकिड़ो मुरीद चवंदो सयूं खाईंदुसि, ॿियो चवंदो हो त मखण सां मानी खाईंदुसि, टियों चवंदो हो त माखीअ सां खाईंदुसि। ख़ुदा जो कसम आहे हैदर शाह जे दरगाह ते पहुचंदा हुआ, जेका शइ जेका तमन्ना कंदो हो मुरीद खे उहा मिलंदी। हाजी सफ़र उन्ही मुला जो पीउ, उन मुला जो ॾाॾो, उनजी ॾाॾी, उनजो नानो, उनजी नानी पट करे मरी विया ऐं ओ मुला थो चवे त पीरनि ते जेको वेंदो तंहिंखे तलाक पइजी वेंदी। आओ तलाक पवंदी त छोरो हरामी ॼमंदो। तुंहिंजो पीउ वियो पीर ते त पिणे जे माउ खे ज़ाल खे तलाक पई, तूं हरामी ॼाए। शर्म कर। अल्लाह वारनि जे दरबार ते वञण सां निकाह भॼंदो कोन्हे, निकाह पको थींदो आहे। उन्हीअ मुंहिंजे तक़रीर ते एतिराज़ कयो, ॾिठो मुफ़्ती कुफ़र कयो। अड़े मुफ़्ती कुफ़र कयो, कुफ़र 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 कुफ़र। अब छा चइबो आहे जेको पाट में कुन्नीअ में उहो ॻाल्हाए छो था, बसि कयां भला।
भला बस तो क्या बस कम अब जेको कुन्नीअ में उहो दाल हूंदी तो गोश्त निकिरंदो, साग हूंदो तो मच्छी निकिरंदी। उन्हनि जे अंदर में जो कुफर आहे त पोइ कुफर 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 कुफर। असांजे पेट में कुफर कोन्हे, असांजे दिलि में या रसूल अल्लाह जो नारो आहे। चई मुफ्ती कुफर कयो, कीअं कुफर कई कि रसूल अल्लाह हेठि जागो था मेराज ते रसूल अल्लाह हेठि कुफर थी वियो। ऐं वरी जेके हुन जा चमचा उहे चवनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सुभान अल्लाह। हाणे मिड़े तव्हां थका हो। नबी अर्श ते नबी ऐं कबूतर मथे, नबी खो मथे बेअदबी, नबी खो मथे बेअदबी। हेॾे ॾेखारियो साईं अब्दुल कादिर शाह हेठि वेठो आहे, चओ सुभान अल्लाह। मां मथे वेठो आहियां, पुछा मां साईं खां मथे थी वियुसि? ॾाढे ॻाल्हि आहे। मुंहिंजा दोस्तो साईं ज़िया लाशा वारा, ता लाशा वारा, सना लाशा वारा सभु हेठि वेठा आहिनि। साईं वारनि खां शामियानो मथे आहे, पुछा शामियानो मथे थी वियो? ओ अंधा मुल्ला, तोखे त इहो ख़ुदा अकुल बि कोन ॾिनो आहे। जेकॾहिं अब्दुल कादिर जीलानी जो रूह मथे वियो, जे हज़रत ख्वाजा नक्शबंद जो रूह मथे वियो, इहो उनजो पंहिंजो कमाल न आहे, इहो बि मुंहिंजे मुहम्मद करीम जो कमाल आहे। कंहिंजो कमाल आहे? रसूलुल्लाह जो कमाल आहे, जो रसूलुल्लाह पंहिंजे ग़ुलामनि खे ते पहुचाए सघे थो। अंदाज़ो करजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम ते पहुचंदा त आका जो शान केॾो आहे। अल्लाह सम्झ नसीब करे, चओ आमीन। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि क़बूल फरमाए। अल्लाह साईं साईं वारनि जे दरगाह खे क़यामत ताईं आबाद फरमाए। ख़ुदा करे फैज़ जो सरचश्मो आबाद ऐं शाद हुजे। ला इलाहा इल्लल्लाह जो तवारूं हन, ख़ुदा करे क़यामत ताईं तवारूं जारी हुजनि। साईं जा बचड़ा के क़ुरान जा हाफ़िज़ त के क़ुरान पिया पढ़ाइनि, के पेशमाम के दीन जो कमु पिया कनि। मुंहिंजा दोस्तो अल्लाह ताला शला इन भाॻनि जा भाणा सदाईं आबाद फरमाईंदो। छा चइबो आहे त भाॻनि जा भाणा ख़ाली कोन हूंदा आहिनि। ख़ुदा कंदो हे दरगाहूं क़यामत ताईं आबाद हुजो। अहले सुन्नत वल जमात जे मशाइखनि जा दरगाह क़यामत ताईं आबाद हूंदा, शाद हूंदा। दुश्मन पिया ॿरंदा त आशिक़ पिया ठरंदा। अल्लाह सही मुझी भी हाज़िरी कबूल करे, तवाजी भी कबूल फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। दोस्तों अज़ीज़ो, अजा हिकड़ी चिट्ठी चवनि था पई आहे, माना अञा हला। हाँ ॿुधायां थो त नमाज़ पढ़ो, ॿुधां थो चवां त ॾाढ़ी बि रखो, एॾे बरो। अॻे दफ़े मां साईं वारे जलसे ते चयो ॾाढ़ी जंहिंजी कूड़ली अॼु बि कूड़ल आहे सवाइ शौक़त जे। हिन खे मुबारक, सभई मुबारक जो सदा। तव्हांखे बि मुबारक, मन रखो, ख़ुदा हिदायत कंदो। साईं मुफ्ती साहब हिकु अहल हदीस आहे, उहो थो चवे त मुफ्ती अब्दुल रहीम मूंसां मुनाज़रो रखे, मुनाज़रे ते रखी, मुनाज़रे ते न आयो आहे। हिन जो इहो बि चवणु आहे त पूरी दुनिया जा बरेलवी अची मूंसां मुनाज़रो कनि। मां हिननि सां मुनाज़रे लाइ तयारु आहियां। मां पंहिंजी निमाज़ सिहासत जे किताबनि मां साबित कंदुसि, बरेलविन हनफिन खे निमाज़ जे ख़िलाफ़ कंदुसि। अबा वतायो फ़क़ीर वियो हो शादीअ ते, जागो था, पोइ भत खाधई, जो भत खाई हाली ज़बर बस कयईं त मतलब कुर्सी रखियूं, पूए लिखण वारा वेठा, सम्झो था न। सो फ़क़ीर मूं ते वञी त मां लिख मुंहिंजो 500। छा चयईं? लिख मुंहिंजो 500। हुनजो बाबा अॻ में ॾे त लिखां न। चई यार तूं बि ॾाढो मुड़ुसु आहे, हिकु ॾियां कोन, ॿियो लिखायां बि न। सो वाह बि मुनाज़रे में कॾहिं मूंसां आया त कोन्हनि, पर हाणे चवनि बि न वेचारा, दिलि पिशोरी था कनि, दिलि सां ख़ुशि कनि। त अब्दुल रहीम मुनाज़रो रखी भॼी वियो। मुंहिंजा दोस्त मां थो चवां भॼण वारो ॼाओ ई कोन्हे को, अॼु बि हली आहे मैदान में, मां तयारु वेठो आहियां। छो भॼंदासीं? भॼंदा भाड़िया दस्तगीर जा मुरीद कोन भॼंदा। जंहिंजे सीने में गौसल आज़म जीलानी जी मोहब्बत आहे, ख़ुदा जो कसम आहे मोहम्मद अरबी जी मोहब्बत आहे, से भॼंदा ई कोन को। तूं पंहिंजे वहाबनि खे चओ जेके पटका ऐं किताब जूं भरियूं छॾिया से त मां वटि खणी वञो। उहे अञा ताईं अमानत मां त संभाले संभाले थको हा अची करे। अलाह शल का हिदायत करे। बाक़ी इहे कूड़ा अथव, कूड़ा कॾहिं मुनाज़रे ते ईंदा कोन्हनि के। इनशाला अॼु बि अचनि, तव्हां रुगो मूंखे टेलीफोन कयो, वहा बि मुनाज़रो रखंदा, फ़क़ीर इनशाला ताला पहुची वेंदो। ॿियो साल आहे, तव्हां अॻे दफ़े पुछो, वरी ॿीहर था पुछो
त गुस्ल ॾियण महिल मैयत जा पेर काॾे कजनि। मां साईं हाजी हुसैन शाह बादशाह जे दरगाह ते अॻे दफ़े ॿुधायो आहे, तव्हांजो हाफ़िज़ो कमज़ोर मां छा कयां, रोज़ पिया पुछो बाबा मैयत जो पेर ओलह इन्ही जे करे कबा आहिनि त हे किताब ॾिसो था न त मथो हुजे हीअं मथे ऐं पेर हुजनि हेठि, त जीअं वेचण महिल बि मैयत जो मुंहुं काबतुल्लाह ॾियो हुजे। सभई चओ सुभान अल्लाह। जागो था न भा, हीअं सिधो न ओ हीअं हीअं, त जीअं मथे वारो पासो हुजे मथे ऐं पेरनि वारो पासो हुजे हेठि, त मुंहुं काॾे थिए मैयत जो, चओ काबतुल्लाह ॾे। काॾे मुंहुं थिया था चओ काबतुल्लाह ॾे। इन्ही जे करे ओलह पेर कबा आहिनि ऐं पेर वारो मथे वारो पासो मथे कबो आहे। पर भला जेकॾहिं को चवे थो त न बेअदबी थींदी त पोइ भली तव्हां ॾखिण कयो, का मनव कान्हे का, ॾखिण पेर कयो, मथो उतर कयो, पर ओलह पेर करण में हिकमत आहे त पेरनि वारो पासो हेठि हुजे, मथे वारो पासो मथे हुजे, त मैयत जो मुंहुं काबतुल्लाह ॾे हुजे। सभई चओ सुभान अल्लाह। हाज़िर अदा हाज़िर 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 हाज़िर। ओझरी हिलाल आहे या न? खाईंदा हो या कोन खाईंदा हो? हाणे फाथो बाबा, न पुछो हा त सुठो हो। ऐं ॾिसो हाणे तव्हां पाण सम्झायो न हाजी साहब, तूं बि रुमाल ॿधियूं थो अचे, तूं ई खणी सम्झाइनि। बाबा ॻाल्हि ॿुधो, ओझरीअ जे लाइ आलमनि लिखियो आहे त ओझरी खे मथऊं हूंदा आहिनि परदो ऐं कंडा। जागो था, छा हूंदो आहे मथे? नंढड़ा नंढड़ा। जेकॾहिं को छुरीअ सां उहो छिले साफ़ करे खाए त हिलाल आहे। जागो था न निंड अथव? छा दा उनखे छिले, ओझरी जे मथां जेके कंडा थियनि था उनखे धोई पोइ छिलजे, छुरीअ सां छिले बिल्कुलु लसो करे उहो लाहे उछलाए खाओ त हिलाल आहे। पर रुगो ओझ कढी धोई उहे कंडा पिया हूंदा त पोइ खाइणु मकरूह तहरीम आहे, माना खाइणु आहे पर हराम जे वेझो आहे। सम्झी वियो अलाए न? हाणे तव्हां चवंदो यार हन मौली साहब नओं मसइलो ॿुधायो। नओं मसइलो कोन ॿुधायो आहे, किताबनि में 100 साल खां लिखियो पियो आहे। तव्हांखे कंहिं मुला मौलवी न ॿुधायो हूंदो त पोइ मां छा कयां? तव्हां रुगो ओझरी पुछो था, व्याज कोन खाईंदा हो? पोइ तव्हांजा कर्माना खाईंदा हो सालनि खां, त पोइ हिलाल थी पियो छा? इहो किथे आहे? रिश्वत कोन खाईंदा हो, इहा खाईंदा हो पोइ हिलाल थोरी थी पई। मुंहिंजा त खाइण बि शइ आहे, शरीयत जो मसइलो बि शइ आहे। अलाह ताला शल तव्हांखे हिदायत करे चवामीन। ॿियो सुवाल आहे, हिकिड़ो माण्हू थो चवे त अम्मा आशा सिद्दीका हज़रत अली सां जंग लाइ निकिती हुई। अदा छा थो चवे त अम्मा आशा कंहिंसां विड़ी? अली सां। हेॾे निहारियो, हेॾे निहारियो। आशा केरु आहे? नबीअ जी घरवारी। ॾाढे जो नबीअ जी, अञा ॾाढे जो नबीअ जी। अच्छा भला आशा अलीअ सां विड़ी, अली चुप कयूं बीठो हो या उहो बि विड़ियो? अब ॻाल्हायो न। जीअं शिया चवंदा आहिनि त बाबा इमाम हुसैन मुलनि सां विड़ियो, मुला इमाम हुसैन सां विड़िया। मुला कंहिंखे चवंदा हो जेको निमाज़ पढ़े, क़ुरान पढ़े, मस्जिद में बांग ॾे, सुन्नत नबी जी रखे, अलाह अलाह करे। तव्हां मुला तो खे चवंदा हो तव्हांजी माना हुसैन न को शराबीअ सां विड़ियो, हुसैन न को ज़ानीअ सां विड़ियो, हुसैन न को चोरनि सां विड़ियो, हुसैन वञी निमाज़नि सां विड़ियो। कुझु शर्म कयो, कुझु हया कयो। हुसैन शराबनि सां विड़ियो या निमाज़नि सां? अच्छा हज़रत आशा अलीअ सां विड़ी, अली बि चुप करे वेठो या उहो बि विड़ियो? पोइ उहो बि विड़ियो हूंदो। पोइ अदा ईअं थी सघे थो त अली पंहिंजे मुर्शिद मुहम्मद करीम जे नंग सां विड़े? थी सघे थो? जंहिंजो इहो अक़ीदो आहे त अली नबीअ जे नंग सां विड़ियो सो हथ मथे खणे। जॾहिं तव्हांजो अक़ीदो ई कोन्हे त अली नबीअ जे नंग सां कोन विड़ियो आहे, पोइ अली न विड़ियो आहे त आशा छो विड़ंदी? इहो कूड़ आहे, इल्ज़ाम आहे। न को अली विड़ियो आहे, न को आशा विड़ी आहे। ख़ुदा जी लानत हुजे न कूड़नि ते। ख़ुदा पाक शलन ते मथां कहर नाज़िल करे। हज़रत आशा सिद्दीका ते तोहमत आहे, हज़रत अलीअ सां विड़ी कान्हे का। हज़रत अली सां बीबी आशा जो ठाह हो। अलीअ खे ख़बर आहे त मुहम्मद करीम जो नंग आहे, हज़रत अली सां बीबी आशा सां कोन विड़ियो आहे। न को आशा विड़ी आहे। ईअं चवण वारा कूड़ा, सभई चओ इहे चवण वारा कूड़ा, कूड़े जा पुट आहिनि। को बि सबूत कोन्हे मूंसां को ॻाल्हाए त मां हुनखे साबित करे ॾेखारियां। इहे ॼटनि सां ॻाल्हियूं कयूं थी सोना, ॼटनि सां ॻाल्हियूं न कर, कंहिं इल्म वारे सां ॻाल्हि कर। मुहम्मद अरबीअ जे नंग जो अलीअ खे बि नंग आहे। चओ सुभान अल्लाह। अलीअ खे बि नंग।
ये चवण वारा कूड़ था हलन इन कूड़न जे गाल ते न हलो। अल्लाह ताला मुंहिंजी भी हाज़िरी कबूल फरमाए, तव्हांजी भी कबूल फरमाए। अञा जेकॾहिं कंहिं माउ जे लाल खे सुवाल करणो आहे त करे मां वेठो आहियां। इंशाअल्लाह ताला कंहिंखे ताक़त कान्हे जो सवाल करे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। हाणे वेहो, साईं वारा दुआ ख़ैर जी कंदा। अल्लाह तबारक व तआला इहा दुआ क़बूल कंदो। अल्लाह सही तव्हांजी भी हाज़िरी क़बूल कंदो, असांजी भी क़बूल कंदो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। वालेकुम सलाम। तो चओ अॻे साईं वारे ॻोठ बि कान चयो, अॼु बि कोन था चओ। अलाए